हैदराबाद में कश्मीर ज़िले जे शागिर्दनि पारां अमन जी बहालीअ लाइ प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि उन मौक़े ते इरफान ॾाहाणी, हुमायूं कालाणी, दीदार गशकोरी, हुसैन मीराणी ऐं ॿियनि चयो आहे त नई मुक़ररु थियल एसएसपी ज़ीशान शफ़ीक़ सिद्दीक़ी जे अचण खां पोइ कश्मीर ज़िले जे अंदरि अमन जी सूरत-हाल थी वई आहे। हुननि जो चवणु हो त कश्मीर ज़िले जा रहवासी मुग़वियुनि जी बाज़ियाबी ऐं अमन जी बहालीअ लाइ मुसलसिल रोडनि ते आहिनि, पर पुलिस रुॻो 3 माण्हू बाज़ियाब कराए सघी आहे, जॾहिं त 12 मुग़वी अञा बधाड़ियलनि जे कब्ज़े में आहिनि। ज़िले में अमन लाइ आर्मीअ जो ऑपरेशन कयो वञे। हैदराबाद में अवामी तहरीक पारां सिंधी अदबी बोर्ड जो ढगी वारो लोगो मुहर ख़त्म करण ऐं ॿोली ऐं कल्चर सां हथ चरांद करण ख़िलाफ़ प्रेस क्लब साम्हूं बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिबि अवामी तहरीक जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र लाल जरवार, नूर अहमद कातियार, इस्माइल ख़ासकेली, नज़ीर राजपर, हाकिम जतोई, सिंधियाणी तहरीक जे मरकज़ी नायब सदर उमरा समूह ऐं ॿियनि बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वरिती। उन मौक़े ते अॻवाननि चयो आहे त सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां सिंध जे मुंहनि जे दड़े वारी क़दीमी लोगे मुहर खे मटाइण सिंध जी ॿोली ऐं तारीख़ खां इनकार करणु बराबरि आहे, जंहिंजी इजाज़त न ॾिनी वेंदी। हुननि जो चवणु हो त सिंधू माथिरीअ जी तहज़ीब सां न रुॻो सिंधी अवाम जज़्बाती लगाव ऐं मोहबत करे थो, मामले जो नोटिस वरितो वञे। सिजावल में एमएनए अयाज़ अली शाह शिराज़ी पारां तरक़ियाती कमनि जो इफ़्तिताह कयो वियो, जंहिंमें डबल रोड जी तामीर, प्योर ब्लॉक घिटियूं, यूथ सेंटर ऐं ड्रेनेज सिस्टम शामिल आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल रशीद ख़ासकेली मूजिबि उन मौक़े ते एमएनए अयाज़ अली शाह शिराज़ी जे एज़ाज़ में शहरियुनि पारां तक़रीब पिणु मुनक़िद कई वई, जंहिंमें समें शहरियुनि शिरकत कई। एमएनए अयाज़ अली शाह शिराज़ी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ताज़ो बरसातुनि खां पोइ सिजावल में रोडनि ऐं घिटियुनि जी हालत ख़राब थी वई आहे। शहरियुनि खे दरपेश मुश्किलातुनि खे नज़र में रखंदे पतड़ नाका खां डीसी चौक ताईं वन वे डबल रोड जी तामीर जो इफ़्तिताह कयो वियो आहे, जंहिंजो कमु शुरू थी चुको आहे। हुननि चयो आहे त उन खां अलावा शहर में 10 प्योर ब्लॉक ऐं सीसी घिटियूं, ओपन गटरनि जी नए सिर तामीर ऐं बहाली, वार्ड नंबर 9 ऐं 10 में बरसातुनि खां पोइ पाणी बीहण खां बचण लाइ गटरनि जी बहालीअ ऐं 2 करोड़ रुपयनि जी लागत सां मेन गटर नाले जी अॾावत कई पई वञे। हुननि चयो आहे त सिजावल कॉलेज में यूथ सेंटर क़ाइमु कयो पियो वञे, जंहिंमें नौजवाननि खे मुख़्तलिफ़ हुनर सेखारिया वेंदा। शहदादकोट में आईबीए टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ऐं डीईओ तालीम कंबर शहदादकोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर घमर बिरोही मूजिबि मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी इशफाक चांडियो, साबिर जमाली, नदीम चांडियो, दीन मोहम्मद सीलरो, ज़ुल्फ़कार सीलरो ऐं ॿियनि जी अॻवाणी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त डीईओ तालीम कंबर शहदादकोट प्राइमरी उस्तादनि जूं सीटूं ज़ाहिर न करे आईबीए टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि सां ज़्यादती करे रहियो आहे। फौरी तौर नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे। जेकबाबाद में समाजी बुराइनि जा अॾा हलण ख़िलाफ़ पीपी काउंसलर दिलमुराद लाशारी, दाइम संजराणी, बाबर लहड़ी ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी जुलूस कढियो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर हाशिम बिरोही मूजिबि उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो आहे त शहर में समाजी बुराइनि जा अॾा सरेआम हली रहिया आहिनि। नौजवान नस्ल नशे में मुब्तला थींदो पियो वञे। पुलिस मंथली ओगाण एवज़ ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हुननि एसएसपी जेकबाबाद डॉक्टर सुमेर नूर चन्ना खां मुतालबो कयो आहे त शहर में हलंदड़ समाजी बुराइनि जा अॾा ऐं मंशात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। लालू रैंक वेझो ॻोठ बारान बलेदीअ में लाड़काणो पुलिस चढ़ाई करे भञ-ड्राह कंदे पीरसन खे खंभे गुम करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर बदरुद्दीन मुखैरी मूजिबि वारसन पुलिस सियाती ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि हिम्मत अली बुलैदी, ग़ुलाम हुसैन बुलैदी, मसमात ज़ीनत ख़ातून ऐं अमीरा ख़ातून ॿुधायो आहे त लाड़काणो पुलिस संदसि घर ते बिना जवाज़ चढ़ाई करे घर में दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए तशद्दुद कयो ऐं पीरसन कुर्बान वलेदीअ खे खंभे खणी वई। उन्हनि आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो ऐं एसएसपी कंबर खे अपील कई आहे त पुलिस सियातीअ जो नोटिस वठी खंभियल पीरसन खे आज़ादु कयो वञे। ड्रखण में बाअसर वॾेरे ख़िलाफ़ ॻोठाणनि ॿारनि सां गॾिजी एहतजाज कंदे इंसाफ़ जी घुर कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर जानी जतोई मूजिबि ॻोठाणनि हातम सुमरो, दिलबर सुमरो ऐं बेवा रज़िया ख़ातून मासूम ॿारनि सां गॾिजी एहतजाज कंदे दाहींदे चयो आहे त बाअसर गुलाब सुमरो पैसे जे ज़ोर ते मथनि कूड़ा केस दाख़िल करे आज़ार कयो आहे। हुननि चयो आहे त हू मिसकीन पोरियत आहिनि, बरसात सबबि घर किरी पिया, फ़सुल तबाह थी विया आहिनि, मथां बाअसर कूड़ा केस दाख़िल करे रूपोश करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो आहे त एसएसपी शिकारपुर नोटिस वठी ईमानदार ऑफिसर खां इंक्वायरी कराए इंसाफ़ कयो वञे।
जरवार ऐं भरपासे जे इलाइक़नि में हलंदड़ मंशात जे अॾनि ऐं होटलुनि ते हलंदड़ क्रिकेट जुआ ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी। SS न्यूज़ जे रिपोर्टर जावेद बोज़दार मूजिबि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे सॾ ते कारकुननि हयात पिताफ़ी चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते मोहम्मद शरीफ़ क़बूल, इख़्तियार क़बूल, मुजाहिद क़बूल ऐं ॿियनि चयो आहे त जरवार शहर मथां जागीरदारनि जो कब्ज़ो आहे। संदन आशीर्वाद सां मंशात जा अॾा हलनि था ऐं पुलिस मंशात फ़रोशनि खां मंथली वठी फ़ौरी तौरु नोटिस वरितो वञे। कलोई वेझो ॻोठ जो स्कूल 3 सालनि खां बंदि हुजण सबबि ॿारनि जी तालीम तबाह थी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल करीम बलोच मूजिबि ॻोठाणनि अली ख़ान ओठो ऐं ॿियनि चयो आहे त तालीम खाते जे कामोरनि खे दांह ॾिनी पर तदारक न थियो। स्कूल ते मुक़ररु उस्ताद कंडो नेहड़ियो केतिरे वक़्त खां ग़ाइबु आहे। शागिर्दनि जी तालीम तबाह थी रही आहे। हुननि चयो आहे त स्कूल में उस्ताद न आयो त सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।